प्रोग्राम में आऊं दाव्या सां चवां पियो त इन्हनि ॿारनि जूं सैकड़ो सक्सेस स्टोरियूं असां वटि मौजूदु आहिनि जेके असां ॾेखारे सघूं था। मुंहिंजी फैमिली बैकग्राउंड त इहो आहे, आउं हिकिड़े ग़रीब घराणे सां तालुक़ु रखां थो ऐं मुंहिंजो बेसिकली ॻोठु आहे जोही हाजी ख़ान ऐं आउं 20 साल खां मुंहिंजी पैदाइश हैदराबाद सिंध में आहे ऐं हाणे आउं चाहियां पियो त इन्हनि ॿारनि लाइ पंहिंजी ज़िंदगी वक़फ़ु कयां ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु बि मुंहिंजी कोई बिल्डिंग कान्हे, अॼु बि मुंहिंजे लाइ कोई एॾो वॾो मुंहिंजो सेटअप कान्हे, लेकिन आउं जिथे बि खेमा ॾिसंदो आहियां, जिथे बि ॿार ॾिसंदो आहियां, जिथे बि ॿारनि जी फैमिलीज़ ॾिसंदो आहियां, उते वञी पंहिंजो हिकिड़ो खेमा स्कूल क़ाइमु कंदो आहियां बिना कंहिं मदद, बिना कंहिं लालच, बिना कंहिं माण्हू जे चवणु। उते वञी पंहिंजी स्टेशनरी परचेस कंदा आहियूं, पंहिंजो हिकिड़ी चटाई वठंदा आहियूं ऐं उन खां अलावा उन्हनि ॿारनि लाइ हिकिड़ो बोर्ड वठंदा आहियूं ताकी उते को बि माहौल जेको असांजा दोस्त आहिनि, असांजी ॿुधण वारा आहिनि, पंहिंजे तालीम ॾियनि पिया। असां ज़्यादातर असां वटि उहे स्टूडेंट आहिनि जेके एज़ अ यूनिवर्सिटी में, मेरान में, लम्स में पढ़नि पिया, उहे असांजा फीमेल मेल असांजा दोस्त आहिनि जेके वक़्ती बर वक़्ती पंहिंजा 2 साल, कोई साल, कोई 3 साल, के अहिड़ा बि दोस्त आहिनि जेके सालनि खां असां सां अॼु बि गॾु आहिनि। त उन सां असांजो इहे स्कूल रहंदा आहिनि। ऐं ॿियो मुंहिंजी तालीम जेका आहे उहा इस्लामिक कल्चर में आहे, ऐं फाइनल ईयर कई आहे, मास्टर कई आहे। ऐं उन खां अलावा अॼु बि मुंहिंजो इहो ई मक़सदु आहे हिते अचण जो त आउं हिननि खेमा स्कूल खे वधायां, माण्हुनि ताईं इहे मैसेज पुॼायां ताकी असां हिन मक़सद खे कॾहिं हाणे नथा छॾे सघूं। अक्सर मुंहिंजी आए दिन मुंहिंजे पंध जो माना हूंदो त आउं माना ट्रेवल घटि कंदो हुउमि, पंध जो सफ़र घणो कंदो हुउमि ऐं शयुनि खे महसूसु कंदो हुउमि, हर शइ खे कीअं थियनि पियूं। हिननि ॿारनि खे अक्सर आउं ॾिठो आहे या त ही फुटपाथनि ते सुता पिया हूंदा आहिनि, या पेट्रोल पंप जे कंहिं अहिड़े जॻहियुनि ते सुता पिया हूंदा आहिनि, या रोडनि रस्तनि ते सुम्हिया पिया हूंदा आहिनि। ऐं इन मां महसूसु कयो जंहिंमहिल आउं सुबुह जे टाइम ते वॉक करे वेंदो हुउमि त इन्हनि ॿारनि खे ऐं सुम्हंदे ॾिसंदो हुउमि रोडनि ते, के अहिड़ा ॿार हूंदा जेके वॾनि वॾनि स्कूलनि में वेंदे ॾिसंदो हुउमि त आउं उन मां हिकिड़ो महसूसु कयो छो न ही ॿार बि हुन ॿारनि वांगुरु अचनि, ही ॿार बि उन्हनि ॿारनि वांगुरु सुबुह जो तयारु थियनि, ही ॿार बि उन्हनि वांगुरु स्कूल में वञी स्कूल जो माहौल वठनि। फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे अमीरी ऐं ग़रीबी जो, फ़र्क़ु सिर्फ़ु इहो आहे माहौल जो मिलण ऐं न मिलण जो। त आउं उन्हनि शयुनि खे माना हिकिड़ो मेंटेन करण जी कोशिशि कयां पियो। थी सघे थो अॻियां असांखे हिन में सक्सेसफुली केतिरी मिले थी, लेकिन अॼु ताणी अल्हम्दुलिल्लाह काफ़ी माण्हुनि सपोर्ट कया। जंहिं ताणी बि वेंदा आहियूं त असांखे मीडिया जा असां शुक्रगुज़ार आहियूं 360 जा, जिन्हनि असांखे पाण हिकिड़ी रिस्पेक्ट ॾिनी, असांजे कम खे सराहियो, हिते घुरायो। ऐं असां अञा बि चाहियूं पिया त हिननि ॿारनि लाइ कमु करण जी ज़रूरत आहे, असां इंसान दोस्त मिलनि ऐं हिननि कमनि में असां सपोर्ट कनि ताकी हीउ माहौल असांजो सिलसिलो अॻियां वधंदो रहे। अॼु बि सैकड़ो ॿार अहिड़ा आहिनि जेके तालीम खां दूरि आहिनि।